हिते वेठो आहे कॾहिं कॾहिं लफ़्ज़ साफ़ कोन ॾींदा आहियूं ऐं हिते अची जॾहिं असां गॾु आया आहियूं त हिते हिकिड़ी सम्झो अदब जी जेकी क्रीम आहे टंडे अदब खां वठी असां जॾहिं पुॼूं था उन सदाई छाप छॾी आहे असांजे दिलि ते। हिते जी हुटिंग बि मशहूरु आहे दिलि सां गॾ जी, उहो नूर जाकानी हुजे या असांजे टंडे अदब जा ॿिया दोस्त असांजो बलोच हिते ॾिसिजे कोन पियो इमाम अशरफ बलोच या खणी वसीम सुमरो हुजे। मूंखे यादि आहे 2004 में टंडो आदम में हिकिड़ो मुशाइरो थियो, गुलाम मुस्तफा तबसुम करायो ऐं उते जेका हुटिंग थी हुई ऐं हुटिंग जेकी हिते थिए थी उहा हुटिंग बराए इस्लाम वारी हुटिंग आहे जंहिंमां घणो कुझु सिखण लाइ मिले थो। त सांगड़ उहो शहर आहे या सांगड़ उहो खितो आहे जंहिंजा आउं सम्झां थो जेके 4 बुनियादी जेके खंभा आहिनि उहे हिन ज़िले सांगड़ में मिलनि था। सभ खां पहिरियां जॾहिं आज़ादीअ जी ॻाल्हि ऐं वतन जी मिटीअ सां वफ़ा जी ॻाल्हि निकिरंदी त सांगड़ जो नालो दुनिया जे गिनीज़ बुक में पहिरें नंबर ते हूंदो। ऐं वरी जॾहिं राग जी ॻाल्हि निकिरे थी तॾहिं बि सांगड़ खां सवाइ राग सिंध जो अधूरो आहे। वरी उनखे छॾे जॾहिं तारीख़ जी ॻाल्हि निकिरे थी त असां वटि तारीख़ जा तमामु वॾा नाला ऐं कंहिं बि हिकिड़ो नालो वठणु मुनासिबु कोन सम्झा पर तमामु वॾा नाला जिन सिंध पंहिंजे हिन सांगड़ जी तारीख़ खे उन तारीख़ जे वर्कनि में सुनहरे अखरनि सां लिखायो, उहो बि ज़िलो सांगड़ आहे। वरी शाइरी जी ॻाल्हि निकिरे थी तमामु हिते साईं वैसूम सांगड़ाई उन ॻाल्हि ॿिया खोड़ सारा साईं असांखां ताज़ो विछड़ियो साईं लावरायो उन्हनि जहिड़ा जेके हिते मोतबर ऐं महान जेके माण्हू हितां जिन जनम वरितो उहो सांगड़ आहे। पर हिकिड़ो ॿियो पासो बि आहे जेको हिन मौजूदा दौर में आवाज़ जे समायतुनि सां टकराइबो आहे त पोइ ज़िंदगीअ जा जेके फ़लसफ़ा उहे सम्झ में ईंदा आहिनि। ऐं FM जे हवाले सां सांगड़ रेडियो जी दुनिया सां तमामु हिकिड़ो अॻियां नालो आहे। ऐं आउं आज़ाद बरी खे इहो चवां थो त आज़ाद बरी सुर संगीत तारीख़ ऐं तहज़ीब जी मिटीअ जो नुमाइश आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे ख़बर बि कोन हुई त मूंखे हिते जेको सो स्टेज ते बीहणो आहे सदारत करणी आहे ऐं मूं माज़रत कई हुई पंहिंजे आज़ाद सां त कोन अची सघंदुसि, मूंखे दावत आहे। पर अलाए छो 2 टे चकर जेॾीमहिल मूंखे आज़ाद चयो त न तव्हां लाज़मी अचिजो त पोइ मूं ॿिया प्रोग्राम पुठिते रखी ऐं हिन प्रोग्राम खे पंहिंजी अचणु मुनासिबु सम्झो। शाइरी दुख ऐं सुख जो अहिड़ो संगम आहे जिथे ज़िंदगी जी हर वार्ता जो ओंझण मिले थो। ऐं शाइरी जो जेको सफ़र आहे उहो तमामु ॾिघो आहे। आउं सम्झां थो त आज़ाद खे अञा तमामु घणो सफ़र करिणो आहे। आज़ाद जी शाइरीअ में मिटीअ जो यकीनन ज़िक्र आहे, धरती जो ज़िक्र आहे पर घटि आहे। हिते असांजो दोस्त नंढड़ो हिकिड़ो पढ़ी वियो ॾाढो भलो आवाज़ साम्हूं वेठो आहे पर इहो जेको हिकिड़ो रुमान खां सवाइ ज़िंदगी जो को बि जेको आहे सो बाब असांखे सम्झ में न ईंदो। पर मूं किताब खे ॾिठो आहे त मुंहिंजी पंहिंजी राय आहे त किताब में महबूब जे गलनि चपनि जुल्फनि जी ॻाल्हि वधीक मिक़दार में